यार सिंधी ॻाल्हि ॿुध, असांखे पढ़ाइण लाइ माइट अञा पिया कर्ज़ लाहिनि। पढ़ाई पूरी थी त नौकरी जी तलाश शुरू थी, पर इन तलाश में कई ज़माना गुज़री विया, नौकरी कोन मिली, कारोबार जेतिरो पैसो कोन हो। बस वञी हींअर कुझु साह पियो जॾहिं हुकूमत उस्तादनि जी भर्ती जो ऐलान कयो, पर IBA वारी टेस्ट त बेड़ो ई बोड़े छॾियो, जहिड़ो CS जो इम्तिहान पिया वठनि। ॾिसो अदा, तालीम में सुधारो त असीं सभु चाहियूं था, छो त का बि क़ौम तालीम खां बग़ैर तरक़ी नथी करे सघे। हुकूमत अहिड़ो क़दम बि तालीम जे सुधारे लाइ खयो आहे जीअं क़ाबिल उस्तादनि खे भर्ती करे तालीम जे मयार खे वधाए सघिजे। हुकूमत जे अहिड़े अमल ते हिकिड़ो किस्सो यादि अचे थो। हिकिड़े हमरा बस वरिती। हमरा थोरो पुराणी सोच जो मालिक हो। उन इहो रूल ठाहे छॾियो त बस में उहो ई मुसाफ़िर सफ़र करे सघे थो जेको 5 वक़्त निमाज़ी हुजे, शराब जी आदत खां परे हुजे, ॾोहारी न हुजे। मतिलबु त बस में उहो ई माण्हू सफ़र करे सघियो थे जेको ईमानदार, सुलझियल ऐं अशराफ हुजे। बहरहाल बस पंहिंजी सर्विस शुरू कई। कुझु ॾींहंनि खां पोइ बस जो एक्सीडेंट थी पियो। काफ़ी माण्हू ज़ख़्मी थिया ऐं बस खे बि काफ़ी नुक़सानु पहुतो। मालिक सोचियो त कंडक्टर पंहिंजी ज़िम्मेवारी सही तरीक़े सां न पियो निभाए। शायदि बस में शराबी, व्याजी ऐं लोफर क़िस्म जे माण्हुनि सफ़र कयो हूंदो, इन करे बस जो एक्सीडेंट थियो आहे। हिन कंडक्टर खे नौकरी तां लाहे नओं कंडक्टर रखियो। बस वरी रोड ते हलण लॻी। इत्तेफ़ाक़ सां उन ॾींहुं बस जो वरी एक्सीडेंट थी पियो। मालिक वरी परेशान। हिन खे सम्झ में न पिया आयो त छा करे। ॿिए ॾींहुं ही हिकिड़े मौलवी खे वठी आयो त बस ते चढ़ी दुआ करे जीअं रोज़ रोज़ जे हादसनि मां जान छुटी पवे। जॾहिं मौलवी हिन खां तफ़सील पुछण लॻो त हिन मौलवी खे सॼी तफ़सील ऐं पंहिंजा उसूल बि ॿुधाया। तफ़सील ॿुधी करे मौलवी हिन खे चवण लॻो त ख़राबी न कंडक्टर में आहे न मुसाफ़िरनि में, बल्कि ख़राबी उन ड्राइवर में आहे जेको तुंहिंजी बस खे हलाए पियो। तूं मुसाफ़िरनि खे हथ में तस्बीहूं ॾेई चाढ़ या 1000 कंडक्टर तब्दील कर, पर जेकॾहिं ड्राइवर ई नाअहल हूंदो पोइ सफ़र मंज़िल कोन माणींदो। असांजे तालीमी निज़ाम सां बि इहो ई हशर आहे। भले उस्ताद मैट्रिक पास खणो या PhD होल्डर खणी अचो, जेसिताईं निज़ाम हलाइण वारो क़ाबिल न हूंदो तेसिताईं सुधारो कोन ईंदो। लखे माण्हुनि खे गर्मी में ज़लील करे अहिड़ी टेस्ट वरिती वई जिन जो उस्ताद जी नौकरी सां को वास्तो ई कोन्हे। इन्हनि जे निज़ाम मुताबिक़ ॿारनि खे उहो ई पढ़ाए सघे थो जेको ही टेस्ट पास करे सघे थो। इहो ईअं ई आहे जीअं असीं चऊं त कार उहो ई हलाए सघे थो जेको रेलगाॾी हलाए सघे थो। प्राइमरी उस्ताद ॿारनि खे अलफ़ अख बे भला पढ़ाईंदा या पहिरें क्लास जे शागिर्दनि खे न्यूटन ला या सॉफ्टवेयर सेखारींदा। 3 लख उम्मीदवारनि मां पास घणा थिया? 3% बि न। इन जो मतिलबु 97% उम्मीदवार अलफ़ अख बे भला पढ़ाइण जे बि लाइक़ नाहिनि। चलो मञोसीं त इहे पढ़ाइण जे लाइक़ नाहिनि, त पोइ इहो बि सोचो इन्हनि खे पढ़ायो कंहिं? यूरोप अमेरिका मां त हे बि कोन पढ़ी आया। तव्हां JEE स्कूलनि में पढ़िया, तव्हां JEE रखियल उस्तादनि खां तालीम हासिल कई, पोइ ॾोह इन्हनि जो आहे या तव्हांजो? नाअहल इहे थिया या तव्हांजा उहे रखियल उस्ताद? जॾहिं इन्हनि शागिर्दनि तव्हांजो फीसूं पे भरियूं तॾहिं क़ौम जो मुस्तक़बिल हुआ। अॼु उहे ई शागिर्द जॾहिं मामूली नौकरी जी उम्मीद रखनि था त नाअहल थी पिया। ही निज़ाम ई ग़लति आहे। जेकॾहिं पहिरें क्लास खां ग्रेजुएशन ताईं सभु दर्जा पास करण बावजूद शागिर्दनि खां टेस्ट वठी उन्हनि जी अहलियत ॾिठी वञे थी, त पोइ हिक ई ज़िले मां वोट खणंदड़ खे बिना कंहिं टेस्ट, बग़ैर कंहिं इंटरव्यू जे असेंबली में सीट छो थी मिले? उन्हनि जी बि अहलियत ॾिसो, उन्हनि खां बि टेस्ट वठो। जेकॾहिं उन्हनि वटि वोट आहिनि त ग़रीब शागिर्दनि वटि डिग्रियूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे इन्हनि डिग्रियुनि ते एतबार कोन्हे जेकी उन्हनि जूं ई ॾिनल आहिनि, पोइ बि उन्हनि जी अहलियत खे परखनि था, त पोइ असांजे वोट उन्हनि खे एतिरो मोतबर कीअं बणाए छॾियो जो बग़ैर कंहिं टेस्ट जे पास जी असेंबली में वेही रहनि था। असां जिन उस्तादनि वटि पढ़ियासीं उहे IBA टेस्ट पास कोन हुआ, पर आऊं फ़ख्र सां चवां थो त उहे उस्ताद इन्हनि खां 1000 दफ़ा बहितर हुआ जिन खे IBA वारा अहल सम्झनि था। उस्ताद खे टेस्ट पास करण न, बल्कि पढ़ाइण जो तरीक़ो हुजे, शागिर्दनि खे सम्झाइण, उन्हनि में तालीम जो शौक़ पैदा करण जी अहलियत हुजे। इहो ज़रूरी नाहे त हर शख़्स सभिनी शोबनि में महारत रखंदो हुजे। प्राइमरी स्कूल जा किताब त 6 क्लास जो शागिर्द बि पढ़ी सघे थो। पोइ अहिड़ी टेस्ट वठण जो मतिलबु छा आहे? उस्तादनि खां लिखत में टेस्ट वठण जो मतिलबु अंधे खे मेकअप करे ॾेखारण आहे। बहितर तरीक़ो इहो आहे त क्लास में शागिर्दनि खे विहारे हर उम्मीदवार खे उन्हनि खे पढ़ाइण लाइ 5 मिंट ॾिना वञनि। पोइ उन्हनि जे पढ़ाइण जे अंदाज़ मां उन्हनि जी अहलियत जो फ़ैसिलो कयो वञे। बाक़ी अहिड़ी टेस्ट पास करे पोइ अची ॿारनि खे पढ़ाइण मतिलबु फ़ौज जी ट्रेनिंग करे अची ॻोठ में चौकीदारी करण। निज़ाम खे हलाइण वारा ख़ुदि निज़ाम मां मुतमिन नाहिनि। जेकॾहिं हुजनि हा त पंहिंजी औलाद खे इन्हनि स्कूलनि में पढ़ाइनि ऐं पंहिंजो इलाज सरकारी अस्पतालनि मां कराइनि। गुरबत लाचारी जो तमाशो बणाए माण्हुनि जे उमीदनि सां मज़ाक कयो पियो वञे। बसि हर वक़्तु असांखे इहो अहसासु ॾियारियो वञे थो त असीं इन्हनि जा मोहताज आहियूं। हिते ग़रीब जी ज़िंदगी जी हक़ीक़त इहा त अधु ज़िंदगी पढ़ाई जा ख़र्च भरे बाक़ी अधु ज़िंदगी मामूली नौकरी लाइ धिका खाइनि था। असीं उहो ई सोचूं था जंहिंजी इजाज़त असांखे असांजो निज़ाम ॾिए थो, पर जेकॾहिं इन खां हटी करे सोचूं त हक़ीक़तूं मुख़्तलिफ़ नज़र ईंदियूं। हा यार बस, हिते ग़रीब जी त का इज़त ई कोन्हे। अदा तॾहिं त घोड़ा घोड़ा कयूं पिया।
त पंहिंजी इज़त जी बका लाइ उथो। वक़्त जी इहा ई त ख़राब आदत आहे जो हू तव्हांखे वक़्तु नथो ॾेई सघे। इहो ई वक़्तु आहे कुझु करण जो, पंहिंजी इज़त खे जीआरे ईंदड़ नस्ल लाइ मिसाल क़ाइमु करण जो। ही निज़ाम तव्हांजे हक़ में नाहे जंहिंखे तब्दील करण वारो असेंबली में न बल्कि तव्हांजे अंदर आहे। पंहिंजी इज़त ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कयो, न त कीड़नि मकोड़नि वांगुरु लताड़जी वेंदा। दुनिया जे अज़ीम अदीब मैक्सिम गोरक पंहिंजे नावल में लिखे थो त इंसान उहे नाहिनि जेके हर रोज़ मानी खाइनि था, ॿार पैदा करे उन्हनि खे पालण लाइ राति ॾींहुं महिनत कनि था। बचनि खे त जानवर बि पालनि था, बल्कि हक़ीक़ी इंसान उहे आहिनि जेकी पंहिंजूं ज़िंदगियूं इंसानी ज़हन खे ज़ंजीरनि मां आज़ाद कराइण में वक़्फ़ करे छॾींदा आहिनि। हेगल जे मुताबिक़ इंसान बुनियादी तौर ते जानवरनि खां अलॻि इन करे आहे छो त हुनखे ॿियनि इंसाननि ऐं ख़्वाहिशनि जी बि ज़रूरत पवंदी आहे। हू पंहिंजी शनाख़्त चाहे थो, हू चाहे थो त हुनखे सुञातो वञे। हिन जे अंदरि इज़त नफ़्स ऐं अना आहे। पंहिंजी इज़त जे करे जान बि ॾेई सघे थो ऐं इहो कमु सिर्फ़ हिकु इंसान ई करे सघे थो। शनाख़्त जी इहा ख़्वाहिश इब्तिदा में ई ॿिनि इंसाननि खे पाण में विड़हाए छॾियो हो। फितरी तौर ते मौत जे ख़ौफ़ हिकिड़े खे हार मञण ते आमादा कयो। अहिड़ी तरह आका ऐं ग़ुलाम जे रिश्ते जो आगाज़ थियो। तारीख़ जी इब्तिदा जी खूनी वेड़ का खाधे खुराक या मकान तां न बल्कि इज़त ख़ातर थी हुई, जंहिं जे नतीजे में इंसानी समाज ॿिनि हिसनि में तक़सीम थी वियो। हिकु हिसो आका ऐं ॿियो ग़ुलाम बणिजी वियो। हिन जदीद दौर में यानी अॼु असीं आका ऐं ग़ुलाम बजाए अमीर ऐं ग़रीब जा लफ़्ज़ इस्तेमाल कयूं था, पर हक़ीक़त में सिफ़त उहा ई आहे। ग़रीब मतिलब ग़ुलाम आहे, अमीर उनजो आका आहे। ग़रीब जी इज़त धूड़ कयो या लाश खणी रस्तनि ते घेरियो, करण वारो अमीर हूंदो त मिड़ई ख़ैर आहे, पर जेकॾहिं कंहिं अमीर जे घरां कुकड़ बि चोरी कयो था त सज़ा तव्हांजो मुक़दर आहे। असांजे जज़्बनि अहसासनि जो इन्हनि वटि क़दर ई कोन्हे। असांजी गुरबत ऐं ॾुखनि जो इन्हनि खे पतो ई कोन्हे। इन्हनि खे कहिड़ी ख़बर त हिकु ग़रीब शख़्स पंहिंजी औलाद खे पढ़ाइण लाइ इन्हनि जूं फीसूं कीअं अदा कंदो आहे, ख़्वाहिशनि खे मारे ख्वाबनि जो गलो घोटे इन्हनि जे निज़ाम सां वफ़ा कीअं कंदो आहे, दर दर जूं ठोकरूं तोहमतूं ऐं हर क़िस्म जा ताना बर्दाश्त कंदो आहे। हिकु मामूली नौकरी लाइ ग़रीब पंहिंजी ज़िंदगी विञाए छॾींदो आहे ऐं अमीर खे अयाशी ॼण त वरसे में मिली वेंदी आहे। वोट असां जूं, टैक्स असां जूं, का मुसीबत अचे त कुर्बानी असां जूं, ऐं हे हर कम खां आजा आहिनि छो त असांजा आका आहिनि। यादि रखो त तव्हांजो इहो ख़ौफ़ तव्हांजे नस्ल जी ग़ुलामी जो सबूत आहे। उथो पंहिंजे हक़नि लाइ ॿुधायो इन्हनि बेज़मीरनि खे त तव्हांजे टुकड़नि ते पलंदड़ ग़ुलाम न आहियूं, छो त असां पाण पंहिंजा मालिक आहियूं।